बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असीं सबक 16 माहौल दोस्त वण उन जा सवाल ऐं जवाब पढ़ंदासीं। सवाल: वण पोखण छो ज़रूरी आहिनि? जवाब: वण ज़मीन जा ज़ेवर आहिनि। वणकार जे करे असांखे साफ़ हवा, पाणी ऐं साफ़ सुथरो माहौल मिले थो। वण धरतीअ जे गिदलाण खे घटाए ऑक्सीजन ऐं थधी हवाउनि में इज़ाफ़ो कनि था ऐं उन खां अलावा ज़हरीली गैस खे जज़ब पिणु कनि था। सवाल: कहिड़ियूं शयूं ज़हरीली गैसूं ख़ारिज कनि थियूं? जवाब: आम ट्रैफ़िक, तोड़े तवानाई ऐं बिजलीअ ते हलंदड़ गाॾियूं ऐं मशीनूं ज़हरीली गैस ख़ारिज कनि थियूं। सवाल: कहिड़ियुनि शयुनि खे कुदरती आफ़तूं सॾियो वञे थो? जवाब: तेज़ बरसातूं, ज़िलज़िला ऐं तूफ़ान, जिन जे करे जानी ऐं माली नुक़सान थियनि, उन्हनि खे कुदरती आफ़तूं सॾियो वञे थो। सवाल: असांजे खाद्य खुराक खे कहिड़ियूं शयूं गिदिलो कनि थियूं? जवाब: ज़रई फ़सलुनि ते थींदड़ जीतमार दवाउनि जो स्प्रे ऐं कारखाननि जी केमिकल वारो पाणी असांजे खाद्य खुराक खे गिदिलो करे थो। सवाल: माहौलियाती गिदलाण खे रोकण लाइ कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि? जेका माहौलियाती गिदलाण थी थिए उनखे रोकण लाइ असांखे छा करणु खपे, कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि? जवाब: माहौलियाती गिदलाण खे रोकण जे लाइ वण ऐं ॿूटा पोखणु तमामु ज़रूरी आहिनि।